टारूशाह शहर जो घटियूं गंदगी जे वर चढ़ियल। टाउन कमेटी जी मिली भगत सां ॿुहारीदार नौकरी करण खां कासिर। घटियनि में गंदगी फैलजण जे करे बीमारियुनि में तेज़ी सां वाध। टाउन कमेटी जे चेयरमैन ख़िलाफ़ सियासी समाजी अॻवान दीदार सिंधी जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन जो चवणु हो त ठारूशाह में टाउन कमेटी जे चेयरमैन अली खान आलमाणी जी सरपरस्ती में टाउन में वाइट कॉलर मुलाज़मनि में वाध जे करे सरेआम हर महीने मुलाज़मनि जी पघार ते कटौती कई वञे थी, जॾहिं त शहर जे घटियनि में कचिरे सां गॾु मिटी जा तह चढ़ी विया। मुज़ाहिरीन वधीक चयो त जेकॾहिं शहर जी सफ़ाई ते ध्यानु न ॾिनो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। अली जाफ़री सोलंगी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।